कॾहिं कॾहिं इंसान मुख़्तलिफ़ विसवसनि में पइजी वेंदो आहे ऐं उन खां पोइ चवंदो आहे त मां ही छा थो कयां, मां ही करे छा रहियो आहियां, मूंखे नौकरी छो नथी मिले, मां कोई कमु कोई बिज़नेस कामयाब छो न करे सघियो आहियां। इन विसवसनि में इंसान परेशान थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ मुआशिरो ऐं माहौल जा माण्हू अची उनखे चवंदा आहिनि त तो ते जादू थियल आहे वग़ैरह वग़ैरह। ऐं उन खां पोइ इंसान परेशानी जे हालत में इंसान अॻियां नाहे वधी सघंदो ऐं चवंदो आहे दुनिया जा तमाम रस्ता मुंहिंजे मथां बंदि थी चुका आहिनि ऐं उहो मजबूरन पोइ कंहिं नशे जी आदत ते वञी कंहिं ॿी जाइ ते फासी पवंदो आहे। लेकिन ईअं नाहे करिणो। तव्हांखे तव्हांजी कामयाबी अॼु जी वीडियो में ॿुधाईंदुमि ऐं वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक ज़रूर कजो। अगरि तूं कामयाब नथो थिए त तूं सर्च ग़लति करे थो, तूं कंहिं अहिड़ी जॻह ते सर्च कर जाते तोखे तुंहिंजो कमाल मिली सघे, यानी तूं अहिड़ी जाइ ते तूं सर्च करी जाते तुंहिंजो कोई बि फ़ाइदो कोन्हे ऐं मुसलसल उन्ही जॻह ते ई सर्च कंदो तो रही। न, सर्च जी लोकेशन मटाए छॾ। तुंहिंजी कामयाबी खे तुंहिंजा मेंटोर्स रोकी वेठा आहिनि। जेके तुंहिंजा मेंटोर्स आहिनि, अगरि तूं कामयाब नथो थी त तोखे दॻु ॾिसण वारा माण्हू ग़लति आहिनि। तंहिंजे करे बहितर इहो आहे त तूं पंहिंजो दॻु अहिड़नि माण्हुनि खां वठि जेके माण्हू जंहिं कम जे लाइ माहिर हुजनि। ऐं अगरि तूं कामयाब नथो थिए त तूं पंहिंजी लोकेशन मटाए। अगरि तूं कराची में मौजूदु आहीं त हैदराबाद हलियो अचु, अगरि तूं सक्कर में मौजूदु आहीं त लाड़काणे हलियो वञ। माना पंहिंजी दुनिया जी लोकेशन चेंज कर ऐं उन खां पोइ तूं सर्च वञी सही जॻह ते कर। उन खां पोइ तुंहिंजी कामयाबी तोखे नुमाया ऐं वाज़े नज़र ईंदी। दोस्तों, मां आहियां अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, ही चैनल तव्हां जे लाइ बहितरीन चैनल आहे, तव्हांजी ज़िंदगी तब्दील करण जे लाइ ऐं पुरअज़म आहियां ऐं इंशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी खे तब्दील ज़रूरु कबो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।